खेरा जो फकीर साथ में अचे मां चंद घटा जे घर में विया मुंहिंजे घर हाँ दी हाँ मूं हंध बिस्तरा सब तुंहिंजे करे ठाहे रखिया आहिनि सेज विछाए रखी अथमि तूं हली वेह वाह रे वाह वाह रे पोड़ा वाह वाह सही वाह तुझा भाग वाह वाह हाँ कजे भाग्य रीस टर मुआ टर वॾा तुंहिंजा भाग आहिनि असल में तुंहिंजे लाइ पलंग विछाए रखिया आहिनि टर टर तो भाग हूंदा आहिनि न भाऊ हाँ कजे भाग ला कहिड़ी रीस तुंहिंजे भाग में ईअं लिखियल हो त मां छा कयां हलिया हलिया हलो 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 हलिया हलिया बचा तुझा कपड़ा बसा परे खां घुराया असांखे तू सही सही ॿुधा तू चोरी किथे आ नूर बता दे खुदा जो कसम राती इन वाला कपड़ नथी पए दिमाग चकरी कायो आ त मु चोरी किथे रखी बाकी मोला गंज दिन तो को बोतल गुदा हाथ रे दिमाग कम करे पे बुधाए तो इन जो मकसद है तू चोरी कोन लीधी दींदुम दे त दींदुम सुई सगे सा दींदुम ता दोस्त के गुराए मके लिस्ती ताए दे मां घर जा टपर कपाइंदो त मेहनत मजदूरी करे ता के चोरी दींदुम तू ये मनी दड़ी कोन मानो लखड़ी दे मान के दिसा फेस कुटका उधर दे अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अरे छड़ तस्बीह मां चवाए तो मथे उठ रे सजक मोला जो त कर दे ओ भली खुद को दी जा थी तो के मां थो जिक्र कराया मां हल रे वडो कपर तस्बीह में न तो पसंद जे हाणे इहो ॿुधाए तू चोरी किथे आ ऐं कंहिं वटि रखी आयो आहीं रे त चोरी के गदनी ना है ओ बाग में रखे आयो राती न कपर नथी पे दिमाग गुम थी कायो आ मुखे छॾियो त मां खणी चा मौलविन सां गॾियो जेसि ताईं चोरी हथ नथी अचे न तेसि ताईं खे छॾिजां न इन जी का बि ज़रूरत न आहे रे त मां ई वञी खणी थो चा बस बस हाणे बस मां चवां थो न इनके साण कयूं आहिनि अरे हले मिनट इहो ॿुधा चोरी किथां पिया उधर ते चोरी हूंदी त लभंदी न क्या ना मुझे मतलब आ भाग में कैदी में रखे आयो हलो तो तां के कदी जा कोई ते न आहे पई जेसि ताईं चोरी हथ न अचे न ते वापस न अचिजो बाबा सी तू खुद कहीं न कर हर हाल च चोरी वापस गोला दे से उधर ते अरे तो जा कुत्ता हले न दिक्कत है अरे हल माजी का पुत्र मंजूर तू कुछ ॾींहं वञी घर जेकॾहिं असां सां गॾु तोखे कंहिं ॾिसी वरितो त पुलिस तो मथां केस हणी तुंहिंजो ज़ामिन वारजंदी ऐं मां नथो ॾियां त तुंहिंजे करे दरिया खान मथां को ॾुखियो वक़्तु अचे जेकॾहिं ज़ामिन मरियो त मां वरी वञी हथ ॾींदुसि सलाम वालेकुम वालेकुम अमीना हर ख़बर ॾाढी कोशिशि कई अथमि रुस्तम पर गहणे सां मिलण जो को मौक़ो ई नथो मिले कीअं बि करे अमीना कीअं बि करे वञी गहणे सां मिली हक़ीक़त पुछी अच ऐं को ॿाहिरि मिलण जो प्रोग्राम रखी अच त मां बि नथो मिलां हिकु दफ़ो ॿीहर बि कोशिशि करे ॾिसां थो पर उन तरफ़ कंहिंखे वञण ई कोन था ॾियनि किथे विया अथनि हवेलीअ जे अंदरें तरफ़ जेको ओताक जे तरफ़ दरवाज़ो खुले थो ओताक में कोन थो निकिरे छा ओताक में सॼो ॾींहुं रेस कमाल खान वारा ऐं मूसा खान वारा वेठल आहिनि ॿिए तरफ़ खां होॾे वञण जी जाइ कोन्हे छा उन वक़्तु जॾहिं सभु वेठल हूंदा आहिनि जे पोयां भित टपो त पोइ ॾाकण जी ज़रूरत पवंदी तूं सिर्फ़ हिकु दफ़ो गहणे खे मुंहिंजो न्यापो ॾे बाक़ी उन तरफ़ पहुचण मुंहिंजो कमु आहे हल वादो कर जोर न लपा मार जोर न उधर थी अबे ना इतने ना या तो दिमाग चक्कर खाइयो इतनी ना है पूरी
एदे अचे हलिया हलिया पेंद पूछ या ओदे पस्ते हलिया 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 ए कदो पूछ यो कदो पूछ अरे हलिया बस हलिया अचे बेंद पूछ या मुझे दिमाग तक खाइयो ना हलिया इते कोत ना इते बिना अरे छलका बाह लगंदई बचाया अरे ये नहीं खड तो खोटा ही दई अरे गाल बुध असा को बेवकूफिया करनी घुराया हाकिम कान को उधरते हां ना मल्लू ना तू समझ नथी कर रात तो ही अला किथे पूजे दिमाग चक्कर खाई वा हाणे जेसी ते हकी जगह जी खबर पवे जैसे खबर न पोई तैसे लपा न मरवास उधरते हां मरो नथी इन के मा खाती कोतरा न माजा त मा खूनी मासू ना खूनी अरे गाल बुध क्या सोचना पी उधरते हेदे चो दिमाग घुमसी खाई वा इते ना है हेदे चो अरे सुबु का उठी रुलाई चक्कर पे जमाना चोरी तेरी थी तू हाण सरी चाम पातर दे गाल बुध काका तो दिमाग काम कोन कंदो सजो दी जल्दी दिंदो तो खदा ता खोती दो पीछे बन वड़िस तो भले ना का हरकत करे उधरती हल किथा हल दई हल बड़ा बेजार करे छडियो दई बेजार तो चोदी तू जिया मा वना तो हल अब हल छोड़ बस मैं पे वहां मत नहीं हल उधरते हल आवती बद ही बदे आता वहां बस यार हल तेरा कमेंट तू वहां बस ना यार इते कोत ॾिसो बचाया पहिरियों सोच ॾिसो पक कर हाणे मुंहिंजे संत में सूर अथई ॿ टे लपा हणंदुसि न इहे बि कोन हणी सघंदुसि हा पहिरियों पक कर भाउ पहिरियों पक कर सोच इहा आहे जगह अरे पक्का खोत इते चोरी पूजला खोत ॾिसी जा तो चोरी वो चालियूं सोलियूं पती लाए थो करे खोत गाल बुध हुन सही बुधाओ उधरते न इते ना तो बगदा तो हेदे एक दी बा इते कोत हण बहन दुकान जो सुमो तो चोरी क्यों थी वे उधरते अरे इते ना ओ बाजार पासे ओ इते कोत जो ये मोटा तोलू कर दिती जा तो थी जल्दी कोत दे दो आनो इते चोरियूं मुता सोलियूं कोन न मुस माण्हू से कोत अरे तस इते ना दिमाग घुमसी खाइयो न इते ना एडी चो एडी मोलू बाबा मां चोरी को बस कई हाणे तू जान ऐं इहो बचायो मां तोबा कई अरे गाल बुध अगू थी हल ताई दसी मुके जाए चोरी ता जिया हल ताई चोरी दसी उधरते हल अरे वो जो खोचो उते उंदर होदे हल अरे खोटियो ना दा सही ना इन्हें मूसा खान के जस तने सा मोटोर जवाब नड़ी ना सी ना तेस तनी सुकून सा खटम ते वे वार कौन टोड़ी ना सी बाबा समानू आयो मोहब्बती अरे यार ही जेको ता कम कयो पिया न इन सा वडो नुकसान थी तो मूसा के कुछ कोन थींदो नाक गरीब परदा रैसा सतवा तो वायदो था क्यों त कहीं भी गरीब मथा गोली ना हलाईंदासीं हर उन शख्स के मौत जो मदो चखंदासीं
जेको मूसा खान जो ज़र ख़रीद गुलाम हूंदो ऐं जेको मूसा खान जे इशारनि ते नचण वारो हूंदो उनखे मौत जो मज़ो चखाईंदासीं। जब्बार जब्बार मां तोखे कीअं सम्झायां त मूसा जे साम्हूं सॼो ॻोठ मजबूर आहे। हू वीचारा मजबूरी तहत बंदूकूं खयूं बीठा आहिनि। अदा साईं उन्हनि खे लाचार नाहे मौत जे मुंहं में अचण जो। नथा अचनि तॾहिं बि मारिया था वञनि। अरे यार हू त ॿिन्ही तरफ़नि खां मुसीबत में आहिनि। छा पोइ असां मूसा खान खे ईअं छॾे ॾियूं असांजो जीअं हू ट्रैक्टर फबाए वञे ऐं असां वेही उनजो ख़ामोशी सां तमाशो ॾिसूं? न अदा न, इन जो जवाब असां मूसा खे हर हाल में ॾींदासीं। आख़िर तव्हां करणु छा था चाहियो? मूसा खान जो माल जंग में निकिरी चुको हूंदो उनखे मारे अचूं। इन मां छा थींदो? जॾहिं न मूसा जो समूरो माल असांजे हथ में ईंदो न पोइ उन जूं अखियूं खुलंदियूं। पोइ ट्रैक्टर जे एवज़ माल जो सौदो कंदासीं। बाबा बाबा मां डीएसपी सां मिली ट्रैक्टर मोटराए थो अचां। ॾिसो बाक़ी अजायो खून ख़राबो करण सां छा फ़ाइदो? रेस तव्हांजी इहा भुल आहे। जेकॾहिं मूसा खान खे अञा असां वधीक मिनथूं कयूं या ॿिए को तरीक़े सां मञाइण जी कोशिशि कई त हू वधीक आकुरो थी वेंदो। जेकॾहिं मूसा खान जी तकबुर ऐं वॾाई खे मारणो आहे त पोइ मूसा खान जी लठ जे एवज़ बंदूक सां जवाबु ॾियणो पवंदो। पोइ असां मूसा खान खे गोॾनि भर झुकाए सघूं था, न त इहो मस्त उठ असांजे पठ में न ईंदो। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती ऐं इहो बंदूक जे ज़ोर ते राज क़ाइमु करणु नथा चाहियूं। अदा वॾा कुझु बि थी पए पर अॼु असां तुंहिंजी हिकु बि कोन मञींदासीं ऐं मूसा खान खे हर हाल में उनजे ॾाढनि जो मुंहुं टोड़ जवाबु ॾियणो आहे। रे सब देर सां जी था कयो, माल असां निकिरण जी कयो। ए नथे जो माल वठण तरफ़ हलियो वञे। रेस असां कोशिशि कंदासीं त कंहिं ग़रीब मथां वार न कयूं, पर जेकॾहिं को ॻिची में पइजी वियो त पोइ असां ते मयार न रहंदी। अदासीं तव्हां पंहिंजे साज़नि खे छेड़ियो, पंहिंजी महफ़िल मचायो, जेसिताईं असां वञी मक़तल खे गरम करे अचूं। अचो। खुदा के वास्ते मां के माफ कयो, खुदा के वास्ते। बस कर।
वैसे हाणे हिन जो छा करणो आहे? समूर मालिक आहे असांजे ॻोठल। तव्हांजो ॻोठ? हा हा असांजे ॻोठ। बाबा माल उकाए वञो, ख़ुदा जे वास्ते मूंखे छॾे वञो। माल या कयां पूरो हिते। हलां थो बाबा, हलां थो। हल हलो कोशी कना जगत हल दे असां वॾा खूनी माण्हू वरी असांखे कन कोची थो कराए। अरे रे कना जत घते नहीं जानू ट्राई बाठे ठोकई। अरे मुझ फिती दे चोतो था खूनी माण्हू सां वेद पाई। अरे रे तू मौला बख्श को दाबी प्यारे नहीं सोबो धरते तू जे मौला बख्श आई त मां बाला बचाए उस बचाए वाला त खान दितो खाना मुसा जिन पे वेद पातो उन्हनि खां पुछो या वञी उन्हनि जा आशा सा दिसो। दोस्तू के पिन न जेतो करे चजी थी मलूक जे पेट में वलू था पन असां वॾा खूनी माण्हू जे तूं असां सां वेद त कने न त 2 ॾींहंनि में तुंहिंजो अछत बि पूरो थींदो। टंकू माण्हू वञी तोखे घर में पितो करे ॾींदोमांइ असां वॾा खूनी माण्हू। अरे गाल बुध तू मौला बख्श खान को धरते बन गई ओ धरते हां ते वही कुछ का आते अपा ने गोदा दे आते गोदा दे अपा ने तंगा बनी पे आते अपा दे अपा लाख मलू छतो बेचारे मिस्किन के मारी बड़ावा में दादी गाड़ी रे ओ धरते अल्लू दे केडो कूदो से सवदा मन नमाज पे पदा मके नमाज पढ़ दे तो मत रात तो मैं केडो कपदा बाबा हिन मल केड़ी नमाज जो टाइम आ? अरे सवदा बुझे नमाज दी जो ते खत्म थी आने वाली कजा करने वाली नमाज में न तो पता तुझे वड़ा बाबा कूड़ क्या मरंदे उधर ते कूड़ क्या मरंदे अल्ले से केडो कापद नमाज बता पे कूद। अरे बोलू बाबा छतो मिस्किन के तंग करे छलेस त वही मौला जो जिक्र करे वे बाबा वे लाख बजा 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 लाख बजा। अरे खैर आजे सिर दे खैर हुजे मुझे बते रहते मथो के नो जुल्म थियो का ना सुधी विया सा मिस्कीनन सा लाख बजा। चाची तो के आलांदो ये वजह जालमन जे तू बदे तो दे के लिए नहीं मकिन मादा पदा मादे चदिना बाबा नमाज तो तू पंहिंजे सवाब खातिर पे पढ़ी असां जोर जबरदस्ती छो कंदासे कितने देर तक कितने ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ये नमाज ता मुके पता ना पदाया आई सवाब वाली नमाज त माई दवाजी भी कोन पदनो खैर आजे सिर दे खैर हुजे मुझे बतड़े दे मथो के ना जुल्म ताके को चवण वारो कोने। अम्मा ही चोर आहे चोर हिन जी सुञाणप तुझे मुड़स कई आ रेसा वो त इनाम जे लालच में अचे हिन गुगताम जे मथो चढ़ी वियो तहां न हुनखे इनाम ॾिनो न वरी हिन ई मिस्कीन मां हथ था कढो। खैर आजे सिर दे खैर हुजे रेसा सां तहां खणी वञो त कहंदे वञो तहां चङा ई ईअं कंदव त बाक़ी असांजी केरु ॿुधंदो। मुंहिंजी अम्मा मुंहिंजी जी चल तू वठी वञेस हिनखे कोन था रोकियूं असां ऐं खैर आजे सिर दे खैर हुजे रेस वॾा हो असां वारो इनाम इहो चोर ज़ाहिर करण वारो। अम्मा ही चोर त कोन निकतो पर इनाम छाजो ॾियांसि हे मुंहिंजे छोकिरे जूं पाणी टांगू बनी करियो अथव इन जे इलाज जा पैसा कान हुईंदा। चाची मुझे कैसी चंग बगदा खबिया सजी अरे पीरन जा पिटल मिकुर पर मिकुर त जान छुटाई। अल्लाह दे सा मालूम के दंदा तक में आधी मुझे दग बनी दिया। अल्लाह अकबर अल्लाह अकबर।
वॾा बाबा सवा सीधा कूड़ पिया मरंदा आहियो धरते कूड़ कूड़ जैसे तू पास गवाही तो मोलू मुखे ताजे सामू नथा पिया तू पास गवाही जैसे एक दी ब ते एक दी ब ते ये चार अल्लाह अकबर जैसे न धंधा दी एक दी किसा तो मुझे जग वधाए दुनिया अरे मैं कितना ही खैरा जैसे ने खैर हुजे रईस तो पार ॾिठो असां सां ज़ुल्म थी वियो नाहक थी वियो रो न भाई बाबा बाबा रो न अचो बाबा ही वठ बाबा रईस हिननि पैसनि मां उतरंगो जेका दूरबीनी रखी चेक कंदा हिन डॉक्टर उहो बि पूरा बस ॾींदो बाक़ी दवाऊं काथो वठंदासीं असां सफ़ा मिसकीन आहियूं कहिड़ा नज़र ने कयो हुजे केरु ॾींदो असांखे हाँ भाई बाबा हे भी वठो शाबाश बाबा साईं मां वठी थी वञासीं अस्पताल जे पैसा पूरा न थिया त साईं पोइ वरी मेहर कजाए हाँ बाबा वरी अचिजो असांजे हाल जी ख़बर थी सफ़ा मिसकीन आहियो वेलो वेहो वेलो खाओ बाबा मां वेठो आहियां न का ॻाल्हि ई कोन्हे बाबा शाबाश उथी बाबा सोचे अब्बा आस्ते बाबा आस्ते आस्ते अमन हाथ में ले अब्बा अब्बा बाबा लक्ष्य दे आस्ते आस्ते बाबा आस्ते हमारा मसा बाबा अरे बाबा बाबा करे बाबा हड्डी न टड़की वञे सुभान अल्लाह